ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 3 अध्याय में ॾिठो हो त जॾहिं माता सती आसमान में विमाननि जा आवाज़ ॿुधे थी, तॾहिं महादेव जी खां पुछे थी त ही आवाज़ छाजो आहे ऐं ही सभु रखेश्वर मुनेश्वर देवता ऐं किन्नर गंधर्व वग़ैरह केॾांहुं पिया वञनि। तॾहिं उन्हनि खे ख़बर पए थी त उन्हनि जे पिता दक्ष जे घर में यज्ञ आहे। तॾहिं हू महादेव खे प्रार्थना कनि थियूं त जेकॾहिं असांखे न्योतो न मिलियो आहे त बि असांखे वञणु घुरिजे, छो त हू मुंहिंजा माइट आहिनि ऐं तव्हांजो सहुरो आहे। तॾहिं महादेव जी उन्हनि खां दक्ष सां दुश्मनी वारी सॼी ॻाल्हि करे ॿुधाइनि था, लेकिन सती उन जे ॿुधण ते बि नथी मञे ऐं उते वञण जो हिठ थी करे। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 4हों अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे सतीअ जो शरीर त्यागणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जॾहिं शिवजीअ जे मना करण ते बि सती पंहिंजे पिता जे घर हलण लॻी, तॾहिं महादेव जी केतिरा ई गुण चेला सांस मोकिलिया त ॾिसजे त उते कहिड़ी हालत थी थिए। पोइ जॾहिं सती दक्ष प्रजापति जे यज्ञ में पहुती, तॾहिं दक्ष प्रजापति खेसि ॾिसी पंहिंजो मुंहुं फेराए छॾियो ऐं सांस कुझु बि न ॻाल्हायो। ही हालत पंहिंजे पिता जी ॾिसी सती ॾाढो सोच में पइजी पंहिंजे मन में चवणु लॻी त मूं ॾाढो बुरो कमु कयो जो महादेव स्वामी जी मर्ज़ी बिना हली आयसि। मूं पंहिंजे पतीअ जो चवणु न मञियो, उन जो फल अखियुनि सां ॾिठुमि। हाणे को बहानो अहिड़ो थी पवे जंहिं करे हितां जल्द वरी शिवजीअ वटि वञा। सतीअ जी माता खां सवाइ ॿियूं जेके बि स्त्रियूं उन यज्ञ आस्थान में आयूं हुयूं, तिन मां दक्ष प्रजापतिअ जे कावड़ जे डप खां कंहिं बि सतीअ सां न ॻाल्हायो हो। सती ही हाल ॾिसी दुख जे समंदर में ॿुॾी वई, पर यज्ञशाला में वेठी हुई सा उतां उथी न सघी। जॾहिं आहुति ॾियण जो वक़्तु आयो ऐं यज्ञ कराइण वारनि दक्ष खां महादेव जी नाले ते आहुति ॾियण वास्ते पुछियो, तॾहिं दक्ष प्रजापति शिवजीअ खे दुर्वचन चई उन्हनि खे चयो त मूं देवताउनि ऐं रखेश्वरनि जी सभा में महादेव जीअ खे श्राप ॾिनो आहे त को बि यज्ञ में हिन जो हिसो न कढे। उन करे तव्हीं महादेव जे नाले जी आहुति न ॾियो। माता सती जेका यज्ञशाला में ॾखण तरफ़ वेठी हुई, सा उहे दुर्वचन ऐं शिवजीअ जो हिसो न मिलण जो ॿुधी क्रोध में भरिजी वई। जॾहिं खेसि पंहिंजो इहो क्रोध रोकियो न वियो, तॾहिं हिन दक्ष खे चयो त हे पिता अज्ञानी, तूं शिवजी जी महिमा ऐं वॾाई नथो ॼाणी। हू सभिनी देवताउनि खां वॾो आहे। हू कंहिं सां बि दुश्मनी नथो रखे। तूं अजायो पंहिंजी अज्ञानताई करे सवाइ सम्झण जे उन सां वेर थो रखीं। महात्माऊं गुण वठंदा आहिनि ऐं अवगुण जी तरफ़ न ॾिसंदा आहिनि, ऐं शिवजी त सभिनी गुणनि सां भरियल गुणनि जो भंडार आहे। फ़क़ति दुनिया जे माण्हुनि खे ॾेखारण वास्ते पंहिंजो रूप भयानक बणाए रहंदो आहे, छो त हू मृत्यु ॾींदड़ मारींदड़ आहे। लेकिन अफ़सोस आहे त तो उन खे ॾिठो, पर संदसि गुरनि खे तूं न सम्झियो ऐं सनकादिक नारद ऐं ॿिया उन जे चरणनि जो ध्यानु पंहिंजे हृदय में रखनि था। तुंहिंजी पदवी अहिड़ी किथां आई जो तूं उन सां बराबरी करे सघीं? सो तूं उन खे जो टिनी लोकनि में सभिनी खां श्रेष्ठ आहे, उन खे सॼी सभा में वेही दुर्वचन चई उन जो अपमान थो करीं। ईअं तोखे न करणु घुरिजे। ॿियो तोखे छा चवां जो तूं मुंहिंजो पिता जो ठहिरें। हाणे मां तुंहिंजे अॻियां
तुंहिंजे ही यज्ञ में पंहिंजो तन त्याग करियां थी, जंहिंमें तो जहिड़े अधर्मी ऐं अज्ञानी सां शिवजीअ जी माइटी न रहे, तोखे उन सां नाहक दुश्मनी करण जो बि हाल मालूम थिए। इहे वचन चई सती उन यज्ञ में उतर ॾे मोह करे पंहिंजो जामू जोग अभ्यास जे आग में जलाए छॾियो। तॾहिं शिवजीअ जा गुण जेके सतीअ सां गॾु आया हुआ, तिन ही हाल ॾिसी क्रोध करे पंहिंजा पंहिंजा हथियार खणी इरादो कयो त जेके माण्हू उते हुआ तिन खे मारकुट करे दक्ष प्रजापतिअ जो यज्ञ बिगाड़े छॾियूं। पर भर्ग रखेश्वर जेके उन सभा में वेठा हुआ, तंहिं गुणनि जी मर्ज़ी सम्झी यज्ञ जी रक्षा करण वास्ते कुझु मंत्र पढ़ी अग्निअ में आहुति ॾिनी त अग्नि पुरुष ऐं बेताल ॿिन्ही उन कुंड मां निकिरी चयो त हे रखेश्वर, असां लाइ कहिड़ी आज्ञा आहे। तॾहिं भर्ग रखेश्वर चयो त महादेव जीअ जा गुण ही यज्ञ फिटाइण था घुरनि, सो तव्हीं उन्हनि खे ॿाहिरि कढो। ही ॻाल्हि ॿुधी उन्हनि ॿिन्ही महादेव जी जे चेलनि खे धक्का ॾेई यज्ञशाला खां ॿाहिरि कढी छॾियो। सतीअ खे पंहिंजी देह त्यागींदो ॾिसी उते वेठल देवताउनि चयो त दक्ष प्रजापति दुष्ट आहे, हिन खे अपमान करे शिवजीअ जो अपमान करणु न खपंदो हो। ख़बर न आहे त हाणे छा थिए। ईअं चई के देवताऊं उतां खां हलिया विया। सभई चयो जय श्री कृष्णा। चौथों अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 5। महादेव जीअ वटि नारद मुनीअ जो अचणु ऐं सतीअ जो तन छॾणु ऐं गुणनि खे यज्ञ मां ॿाहिरि कढण जो हाल ॿुधाइणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जंहिं वक़्तु सती पंहिंजो तन त्याग कयो ऐं महादेव जीअ जा चेला सभा खां ॿाहिरि हकालिया विया, तंहिं वक़्तु नारद मुनि सभु हाल ॾिसी शिव वटि कैलाश पर्बत ते आयो, जंहिंखे शिव जी दंडवत ऐं नमस्कार करे आदर भाव सां विहारे पुछियो त हे नाथ, किथां अचणु थियो आहे। नारद मुनि चयो त हे महाराज, तव्हांखे इहा ॻाल्हि मालूम आहे या न त अॼु सती दक्ष प्रजापतिअ जे यज्ञ में तव्हांजी निंदा ॿुधण करे पंहिंजो तन त्याग कयो आहे। भर्ग रखेश्वर जे मंत्र पढ़ण सां तव्हांजा चेला बि निरादर करे उन सभा खां ॿाहिरि कढिया विया आहिनि, तंहिं लाइ तव्हांखे कुझु करणु घुरिजे। ईअं चई नारद मुनि उतां खां हलिया विया। शिवजी सतीअ जो अग्नि में वञण जो हाल ॿुधी क्रोध करे पंहिंजी जटाउनि जा वार पृथ्वीअ ते खोले छॾिया, जंहिं मां बेरबदर नाले हिकिड़ो पहलवान शिवजीअ जी जटाउनि मां पैदा थिया ऐं चवणु लॻो त मूंखे जेको हुकुम थिए सो करियां। महादेव जी उनखे ॾिसी चयो त तूं हाणे जल्द दक्ष प्रजापति जे यज्ञ में वञी उन जो सर वॾे अगन कुंड में विझ ऐं ॿिया जेके उन सभा में वेठा हुजनि तिन खे उतां ॿाहिरि कढी छॾ। अहिड़ो हुकुम ॿुधी बेरबदर, जंहिंजो बदन जबल वांगुरु वॾो हो, उहो त्रिशूल कुल्हे ते रखी भूतनि ऐं प्रीतनि जी फ़ौज साण करे उतां हलियो ऐं जल्द ई यज्ञशाला में पहुची दक्ष प्रजापतिअ जो सर वॾे अगन कुंड में विधाई ऐं भर्ग रखेश्वर जी ॾारी कोरे छॾी। पोइ सभिनी देवताउनि, रखेश्वरनि, गंधर्वनि, किन्नरनि ऐं ब्राह्मणनि खे जेके उन सभा में वेठा हुआ तिन खे मारे कुटे सभिनी जा अज़वा टोड़े छॾिया ऐं पोइ सभिनी खे ॿाहिरि कढी यज्ञशाला जो पिंडाल ढाहे छॾियो ऐं होम यज्ञ जो सामान उछलाए फिटो कयऊं। जॾहिं सर वढण ते बि दक्ष प्रजापतिअ जो प्राण न निकितो, तॾहिं मुकूं हणी उनखे मारे छॾियाऊं। उन वक़्तु जेके स्त्रियूं ऐं पुरुष दक्ष जे घर दामू खाइण आया हुआ, से सभु डिॼी ॿाहिरि भॻा, पाण में चवणु लॻा त दक्ष महामूरख श्री महादेव जी जहिड़े महात्मा पुरुष जो सभिनी देवताउनि में श्रेष्ठ आहे, सो हिन उन महादेव जी जो अपमान कयो, तेरो ही फल पाताई। अहिड़ी तरह सभु नंढा वॾा दुख पाए दक्ष खे गारियूं ॾियण लॻा। जॾहिं बेरबदर सारे यज्ञ खे नास करे महादेव जी वटि अची सभु हाल ॿुधायो, तॾहिं भोलेनाथ सतीअ जो मरण परमेश्वर जी मर्ज़ी मूजिबि सम्झी क्रोध खिमिया कयो ऐं आनंद पूर्वक प्रसन्न चित रही पंहिंजे चेलनि खे पिणु ज्ञान उपदेश कयो। विष्णु भॻवान ऐं ब्रह्मा जीअ खे यज्ञ बिगड़ण जो हाल अॻु में ई मालूम हो, सो उहे यज्ञशाला में न आया हुआ। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो
पंजो अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।